अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीब अल्लाह व अला आलिका व सहाबिका या नूर अल्लाह। अखियुनि जो ठार दिल जो चैन मुर्शिद हुसैन। सुबहान अल्लाह। ही हरम पाक जो ख़ूबसूरत नज़ारो, तमामु दिलकश नज़ारो, हिन जो दीदार कयो, पंहिंजो अखियूं ठारियो ऐं अल्लाह तबारक व तआला महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक मुक़द्दस जाइ खे वॾे शान ऐं ईमान वारो करे छॾियो आहे। हर आशिक़ रसूल खे दिलि में तमन्ना हूंदी आहे त अल्लाह ताला ईअं न मारे पहिरियां मदीनो ॾेखारे। हीउ ॾिसो तमामु ख़ूबसूरत नज़ारो आहे। अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु आज़ान जी तयारी आहे ऐं तमामु आशिक़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आज़ान जी तयारी करे रहिया आहिनि। मग़रिब जी आज़ान आहे। रमज़ान अल मुबारक जो भलारो महीनो आहे। अल्हम्दुलिल्लाह 2019 साल आहे। हिन आजिज़ फ़क़ीर बदकार गुनहगार जी पंहिंजे टिनि भाइरनि सां अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु हरम शरीफ़ जी हाज़िरी आहे। मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह करीम तमामु आशिक़ान मुस्तफ़ा आशिक़ान रसूल खे इहे सआदतूं बार बार बाअदब नसीब फ़रमाए। ऐं हीउ तमामु ख़ूबसूरत नज़ारो आहे। दिलि सां दीदार कयो, पंहिंजो अखियूं ठारियो ऐं हीउ शेयर ज़रूरु कजो। व्हाट्सअप ते, यूट्यूब ते, ट्विटर ते, मैसेंजर ते, आईमो ते ऐं फेसबुक जे ज़रिए ज़रूरु शेयर कजो। ईअं न पहिरियां दुरूद शरीफ़ पढ़ी अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीब अल्लाह व अला आलिका व असहाबिका या नूर अल्लाह। दुरूद शरीफ़ जी कसरत कंदा रहो ऐं दुरूद शरीफ़ हर आशिक़ रसूल जे मथां फ़र्ज़ु आहे। जीअं नमाज़ फ़र्ज़ु आहे ईअं दुरूद फ़र्ज़ु आहे। ऐं मोमिन जी पहचान आहे, जेको मोमिन हूंदो उहो अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह जो विर्द ज़रूरु कंदो। सुबहान अल्लाह दिलकश नज़ारो आहे, तमामु ख़ूबसूरत नज़ारो आहे। तमामु आशिक़ान मुस्तफ़ा दीदार जा ड्रव करे रहिया आहिनि, पर लेकिन ड्रव थियणो न आहे। इहा दुआ आहे त अल्लाह ताला हर साल रमज़ान शरीफ़ में हिन आजिज़ हक़ीर फ़क़ीर गुनहगार खे बार बार बाअदब हाज़िरी नसीब फ़रमाए ऐं तमामु ॾिसंदड़नि खे अल्लाह ताला इहे सआदतूं नसीब फ़रमाए। इंशा अल्लाह ताला मुंहिंजो ईमान ऐं अक़ीदो आहे जंहिं बि हीअ क्लिप शेयर कई उहो ईअं न मरंदो, अवल पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चुआट चुमंदो ऐं अल्लाह करीम जे पाक बैतुल्लाह घर जो तवाफ़ कंदो। सुबहान अल्लाह जज़ाक अल्लाह। ही महबूब मुर्शिद करीम लजपाल कंबर वारे सरकार जी निगाह इनायत निगाह करम आहे जो असां जहिड़ा अदना बेकार हर साल अल्हम्दुलिल्लाह महबूब जे पाक दरबार में अचनि था। हीअ वक़्त जे गौस जो कमाल आहे। अल्हम्दुलिल्लाह महबूब मुर्शिद करीम जो शान अल्लाह ताला एतिरो बुलंद करे छॾियो आहे, एतिरो बाला करे छॾियो आहे जो हर हंधि वञ, मके वञ, मदीने वञ, जिद्दे वञ, ताइफ़ वञ, तबूक वञ, रियाज़ वञ, ख़ुदा जो कसम कंबर वारे सरदार जा नारा ई नारा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह कंबर वारे सरदार जो फ़क़ीर लखनि में पधिरो आहे। जॾहिं हू सुहिणी दस्तार पाए अच्छे लिबास में लंघे थो त ख़बर पवे थी त हीउ हुसैनी आहे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। हीअ मूवी